أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولا يحسبن الذين يبخلون بما آتاهم الله من فضله هو خيرا لهم بل هو شر لهم سيطوقون ما بخلوا به يوم القيامة ولله ميراث السماوات والأرض والله بما تعملون خبير. صدق الله العلي العظيم. درود शरीफ पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला पंहिंजे हिकमतुनि जो बयानु कंदे कंदे हिकिड़ो उसूल बयानु फरमायो हो त मुसलमाननि ऐं ईमान वारनि खे आज़माइशुनि ऐं इम्तिहाननि वारी ज़िंदगीअ में ईअं असां छॾे कोन ॾींदा आहियूं, बल्कि असांजी हर आज़माइश इम्तिहान में का न का हिकमत रखियल हूंदी आहे। पर असां पंहिंजे हिकमतुनि वारो ॻुझो राज़ हर एक खे ॿुधाईंदा बि न आहियूं, छो त हर एक जी एतिरी हैसियत बि न आहे। पोइ असां तव्हां मां चूंडींदा आहियूं पंहिंजा पैगम्बर, पंहिंजे उन पैगम्बर खे उहे राज़ कुझु न कुझु ॿुधाईंदा आहियूं जेको असांजे हिननि हिकमतुनि खां बाख़बर हूंदो आहे। बाक़ी तव्हां सभु बेख़बर हूंदा आहियो। तव्हांखे असांजूं आज़माइशूं सम्झ में कोन ईंदियूं आहिनि त सवाल कंदा आहियो त दीनदार बि असां, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा पोइ लॻ बि असां, हुज़ूर जन बि असां सां, जंगनि जिहादनि में हुज़ूर जन सां असां गॾु, आज़माइशूं बि असां ते। पर तव्हांखे हिकमत जी ख़बर जो न हूंदी आहे त इहे सवाल पिया ज़हन में विलोड़ींदा हो जंहिंजो न ॾुध निकिरंदो आहे न मखणु। पर असां पंहिंजा पैगम्बर जेके चूंडींदा आहियूं उन्हनि खे पंहिंजे इन राज़नि जो, हिकमतुनि जो इतलाउ ॾींदा आहियूं। तव्हांजे मथां इहो लाज़िम आहे त तव्हां असांजे पैगम्बर जी इताअत कयो, बसि यकीन कामिल रखो। तव्हांजो रस्तो इहो ई हिदायत वारो आहे, इहो ई रस्तो तव्हांजे लाइ कामिल मुकमल आहे। जंहिंमां गुज़िरियल इन आयत जे ख़ुलासे मां हिकिड़ो सवाल पैदा थिए पियो त अल्लाह तबारक व ताला जो साईं फरमायो आहे वलाकिन अल्लाह यजतबी मिन रुसुलिही मन यशा। अल्लाह ताला पंहिंजे हिकमतुनि जो इल्मु हर माण्हूअ खे कोन ॾींदो आहे। जंहिंखे पैगम्बर बनाईंदो आहे, चूंडींदो आहे माण्हुनि मां, हुनखे ॾींदो आहे। क़ुर पाक जी आयत इहा चवे थी साईं, पोइ माना अल्लाह ताला जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे जेको अल्लाह ताला इल्मु ॾिनो आहे, पोइ उहो इल्मु त ग़ैब जो थियो। माना नबीअ वटि इल्मु ग़ैब जो आहे, अल्लाह ताला उनखे जो इल्मु ॾिनो आहे। क़ुर जो चवे थो त हर माण्हूअ खे अल्लाह ताला वलाकिन अल्लाह यजतबी मिन रुसुलिही मन यशा, ऐं चिटो फरमायो आहे वमा कान अल्लाहु लियुतलिअकुम अलल ग़ैब। अल्लाह उहा ज़ात बि कान्हे जो तव्हां मां हर हिक खे ग़ैब जो इतलाउ ॾे। पंहिंजे नबीअ खे ग़ैब जो इतलाउ ॾींदो आहे, माना नबीअ खे ग़ैब जो इल्मु ॾेई छॾियो अथई। क़ुर पाक मां साबित थो थिए। हिकिड़ो सम्झण जे लाइ सवाल पैदा थियो। जवाब हुनजो ही आहे, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इल्मुल ग़ैब खे सम्झण जे लाइ ॿ ॻाल्हियूं ज़हन जे अंदरि रखणु घुरिजनि। पहिरें नंबर ते हीअ त इल्मु ग़ैब चइबो छा खे आहे, माना त मालूम हुजे इल्मु ग़ैब चइबो छा खे आहे। ग़ैब माना ॻुझ, इल्मुल ग़ैब माना ॻुझ जो इल्मु, मख़फ़ी राज़। अल्लाह तबारक व ताला जेकॾहिं पंहिंजे पैगम्बरनि खे ॾे थो त उहे अल्लाह ताला जे तरफ़ खां ॾिनल थियो। इल्मु ग़ैब उनखे चइबो आहे जेको पंहिंजो अज़ली ज़ाती इल्मु हुजे। मिसाल तौर ते मुंहिंजे हिन दीवार जे पोयां छा आहे,
मां ॿुधायां, पर मूं वटि इन दीवार जे पोयां छा आहे, इन शइ खे सम्झण जे लाइ कंहिं बि क़िस्म जी सहूलियतकार वारी मालूमात वारी का शइ मौजूदु न हुजे। सुभाणे छा थींदो, मौसमियात खाते वारा बि ॾसनि पिया त सुभाणे इम्कान आहे बरसाति वसंदी। जेकॾहिं इन्हनि वटि इन मौसमियात खाते जे टीम वटि सहूलियत वारियूं शयूं जेके मथे वञी करे ख़ला में ॾिसनि थियूं आबो हवा खे, पोइ ॿुधाइनि था उन्हनि वटि इहे शयूं न हुजनि त हे बि इहा ॻाल्हि न करे सघंदा। असां परे खां दुफ ॾिसी करे ॿुधाईंदा आहियूं त हवा थी अचे, या गर्मीअ जे मुद में हवा जो गुज़रणु हलणु बंदि थी वेंदो आहे, सफ़ा बुट थी वेंदी आहे मौसम, पोइ चई वठंदा आहियूं त किथां न किथां हवा लॻंदी, लॻे थो को मौसम ख़राबु थींदी। इहे सभु शयूं ॾिसी ॿुधाईंदा आहियूं अंदाज़ो। या डॉक्टर कॾहिं परे खां ई कंहिं माण्हूअ खे ईंदे, हकीम को तबीब को क्याफ़ा शुनास माण्हू, चहिरे शुनास माण्हू, पुराणो मर्ज़नि जो माहिर, मरीज़नि खे ॾिसी तजुर्बो करे वियो आहे, परे खां ॾिसी सुञाणे वियो त यार हिनखे त टीबी आहे, न ॾिठईंसि नब्ज़, न को हुन जो पर्चो को अल्ट्रासाउंड जो, न टेस्ट का ॾिठई, अॻ ई ॿुधाई त हिनखे त ही मर्ज़ आहे। या कंहिं माण्हूअ खे रुॻो चहिरे में ॾिसी करे ॿुधाई त हिनखे त साई आहे, कंहिंजे ॻाल्हाइण मां ॿुधाई त हिनखे त फालेज जो झटको पियो थिए। छा इहे सभु शयूं इल्म ग़ैब सां तालुक़ जो रखनि? न, छो त उन जे अंदरि का न का अहिड़ी निशानी रखियल हूंदी आहे जंहिंखे ॾिसी करे ॿुधाइबो आहे त इहा निशानी हिन मर्ज़ ते दलालत थी करे। पोइ जेका हितां रग थी न धको हणे, इहा निशानी आहे त बुखार अथसि। पोइ जेका हेॾां थी न धको हणे, इहा निशानी आहे त दिलि जी धड़कन कमज़ोर अथसि। जेका न हेॾां थी ॿुधाए, इहा ॿुधाए थी त जहिड़ा के गुर्दा कमज़ोर अथसि। हे निशानियूं आहिनि, इतलाह ॾींदड़ शयूं आहिनि। जीअं मौसमियात खाते खे पंहिंजी इहा खलाई शटल मशीन इतलाह पई ॾे, माण्हूअ खे मोबाइल इतलाह पई ॾे, सुभाणे छा थींदो को न कुझु इतलाह हुअसि। इल्म ग़ैब जो हिनखे न चइबो आहे, बग़ैर कंहिं वास्ते जे इल्म हुजे, कंहिं ॿिए जो ॿुधायल पढ़ायल सेखारियल न हुजे, पंहिंजो अज़ली ज़ाती हुजे, कंहिंजे बि तरफ़ खां ॾिनल न हुजे, उनखे चइबो आहे इल्म ग़ैब जो। हाणे सम्झ में अची वियो त इल्म ग़ैब छा खे चइबो आहे। इन इहा तारीफ़ खे जॾहिं असां सम्झोसीं, हाणे ॾिसंदासीं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे पंहिंजो ज़ाती इल्म हुयो या अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां मिलियल हो। क़ुरान त चवे थो वलाकिन्नल्लाह यज्तबी मिन रुसुलिही मन यशा, अल्लाह जी फरमाए थो जंहिंखे असां चूंडींदा आहियूं उनखे ॾींदा आहियूं। पोइ अल्लाह ताला जी तरफ़ खां ॾिनल थियो। क़ुल ला अअलमुल ग़ैब, क़ुरान पाक सूरत अनाम में ग़ालिबन, इंदी ख़ज़ाइनुल्लाहि वला अअलमुल ग़ैब वला अक़ूलु लकुम इंदी मलक। अल्लाह से पंहिंजे हबीब जे ज़बान सां दुनिया जे माण्हुनि जे आॾो इहो ऐलान करे छॾियो, चयईं त सोना नबी माण्हुनि खे ॿुधाए, अब मां ईअं कोन थो चवां त मूं वटि इल्म ग़ैब जो आहे, न कि मां ईअं थो चवां त को मलाइको आहे, न कि मां ईअं थो चवां त मूं वटि के ख़ज़ाना आहिनि, मूंखां घुरो त मां ॾियांव या वठी ॾियांव, मूं वटि इहे शयूं कोन्हनि, मां कोन थो चवां। चिटो जॾहिं लफ़्ज़नि सां चवरायो वियो त हिन आयत जो ख़ुलासो हुन आयत ॿुधाए छॾियो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे अल्लाह तबारक व तआला जेको इल्म ॾिनो हो, उहो एॾो इल्म हो, एॾो इल्म हो, एॾो इल्म हो, एॾो इल्म हो, सॼी दुनिया जा इंसान गॾिजनि, अल्लाह से माफ़ करे कमी पेशी पैगंबर समूरा गॾिजनि, वली गौस कुतुब अबदाल मुहद्दिस मुफ़क्किर सभु गॾिजनि, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे इल्म जे दज़ फूक जे मटण थींदा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे अल्लाह तबारक व तआला एॾो इल्म ॾिनो हो, एॾो इल्म ॾिनो हो, उन इल्म जे चोथीं पतीअ खे बि हीअ दुनिया सिखंदे सिखंदे न पहुची सघी आहे, पर सभु जो सभु अल्लाह ताला जे तरफ़ खां अता थियल हो। हाणे सम्झ में आयो त इल्म हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे बेइंतिहा हो, पर अल्लाह ताला जे तरफ़ खां ॾिनल हो। तॾहिं त अल्लाह से फरमायो हुवल्लज़ी बाअस फिल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम, तव्हां अणपढ़ीअ क़ौम मां, मके जे माण्हुनि सां अल्लाह से मुखातब आहे। अल्लाह उहा ज़ात आहे जंहिं तव्हां मके जे अणपढ़ीअ क़ौम मां पंहिंजे लाइ पैगंबर खे चूंडियो आहे जेको तव्हांजी रहनुमाई कंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकिड़ी सिफ़त उम्मी हुजणु आहे,
उम्मी आम तौर ते माना कई वेंदी आहे त उम्मी माना अणपढ़ियो न। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान में गुस्ताखी अणपढ़े जो लफ़्ज़ चवण। उम्मी जे लफ़्ज़ जी माना ही आहे जंहिंखे अल्लाह ताला जे तरफ़ खां इल्मु मिलियो हुजे पंहिंजो न हुजे। लफ़्ज़ अणपढ़ियो ज़रा हेठे क़िस्म जो दर्जो रखे थो। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान में इहो लफ़्ज़ ॻाल्हाइण त अणपढ़ियो इहो थिए कोन थो। इन उम्मीअ जे लफ़्ज़ जी माना इहा कबी त अल्लाह ताला जे तरफ़ खां मिलियल हो पंहिंजो कोन हो। ॾिसो क़ुरान पाक जे आयतुनि में पढ़ियल आयासीं सूरत आल इमरान खां वठी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला हज़रत ईसा अलैहि सलाम जे पैदाइश जो उन जे अम्मा मरियम जे पैदाइश जो इल्मु ॾिनो। उन खां पोइ यहूदियुनि नसरानियुनि जे ख़बरुनि जो इल्मु ॾिनो। मुनाफ़िक़नि जेके चालबाज़ियूं कयूं जंग जे अंदरि उन जो इल्मु ॾिनो। त ॾिसो अल्लाह ताला ॾींदो पियो अचे न, सेखारींदो पियो अचे, पोइ चवे पियो त सुणा इहे ख़बरूं आहिनि सचूं जेके असां तोखे ॿुधायूं आहिनि। त गुज़िरियल आयतुनि जो ख़ुलासो हाणे वाज़िह थी पियो त अल्लाह ताला जे तरफ़ खां जेतिरो बि इल्मु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिनल आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो शान आला ऐं उत्तम आहे। उनखे कोई बनी बशर मां जो लाल पुॼी नथो सघे, पर सभु जो सभु इहो अल्लाह ताला जे तरफ़ खां अता थियल आहे। जेको अता थियल हूंदो आहे उनखे इल्मु ग़ैब जो न चइबो आहे। हाणे इहो गुज़िरियल आयतुनि सां वास्तो रखे पियो इहो सवाल ऐं जवाबु। अॼु जेका आयत तिलावत कई वई 180 नंबर आयत, 180 नंबर आयत सूरत आल इमरान सिपारो नंबर 4। अल्लाह तबारक व तआला हिन आयत खां वठी कुझु मौज़ूअ खे तब्दील कयो आहे। उहो मौज़ू हीअ आहे त अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदरि इंसाननि खे माल ऐं दौलत ॾिनो आहे। कुझु इंसान अहिड़ा ख़लक़िया अथई जेके माल ऐं दौलत जे लाइ सिकनि पिया। हिकिड़नि खे बे इंतिहा ॾिनो अथई जंहिंखे पाण खे अंदाज़ो कोन्हे को त टोटल दौलत केतिरी आहे। कंहिंखे एॾो आहे, कंहिंखे उन खां कुझु घटि, एतिरी घणी आहे घणी पर पोइ बि अंदाज़ो आहे त एतिरी आहे। कुझु अहिड़ा आहिनि जेके विच थरा, जेके ज़रूरत जेतिरो, ज़रूरत खां कुझु ज़ाइद। कुझु अहिड़ा आहिनि जिनखे ज़रूरत जेतिरो आहे ज़ाइद कोन्हे। कुझु अहिड़ा आहिनि जिनखे ज़रूरत जेतिरो बि कोन्हे अणपूरो आहे। कुझु त अहिड़ा आहिनि जेके ज़रूरतुनि खे पूरे करण जे लाइ सॼो ॾींहुं महिनत कंदा आहिनि, सॼो ॾींहुं महिनत कंदा आहिनि, पर उन्हनि जे महिनत ऐं मज़दूरीअ खां पोइ जेका 5 रुपया उन्हनि खे मज़दूरी मिलंदी आहे उहा उन्हनि जो थक बि न लाहींदी आहे, उन्हनि जे ज़रूरतुनि खे बि पूरो न कंदी आहे। इहे मिसकीन ऐं मोहताज आहे। बावजूद महिनत जे, बावजूद कमाइण जे उन्हनि जी पूरत कोन्हे का। हाणे अल्लाह तबारक व तआला अमीरनि माण्हुनि जे लाइ पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ो हुकुम लागू कयो आहे। अमीर क़ुरान पाक जे इस्तिलाह में उनखे चइबो आहे जंहिं वटि पंहिंजे ज़रूरत खां ज़ाइद माल हुजे। सभु ज़रूरतूं पूरियूं करे, सभु ज़रूरतूं पूरियूं करे, खाधो पीतो लटो कपिड़ो बचनि ॿारनि जो, अबे अम्मा जो, पंहिंजो घर वारे जो, नियाणियुनि पुटनि सभिनी जूं ज़रूरतूं पूरियूं करे पोइ बि बचत आहे। इहो अमीर आहे। अल्लाह ताला इन्हनि अमीरनि जे लाइ फरमायो आहे त तव्हांखे इहा दौलत बि मूं ॾिनी आहे। तव्हांजे आस पास में कुझु माण्हू अहिड़ा रहनि था जिनखे दौलत मूं न ॾिनी आहे। तव्हांखे थोरी महिनत सां तमामु घणी ॾींदो आहे। कुझु अहिड़ा बि अथव तव्हांजे आस पास में जेके सॼो ॾींहुं महिनत कंदा आहिनि, तव्हां खां ॿीणी टीणी चवणी महिनत कंदा आहिनि, पर तव्हां वारे आमदनीअ जे चोथीं पतीअ खे बि कोन पहुची सघंदा आहिनि। पोइ न तव्हां जेके अमीर आहियो, तव्हांजे मथां लाज़िम आहे त पंहिंजे आस पास जे ग़रीबनि जो ख़्यालु रखंदा कयो। हाणे अल्लाह ताला जे तरफ़ खां जो इहो हुकुम मिलियो, इन हुकुम जो दर्जो कहिड़ो आहे? फर्ज़ आहे, वाजिब आहे, मुस्तहब आहे। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कानून उसूल सां जेको हुकुम लागू कयो आहे, उन हुकुम खे माण्हुनि जे आस पास जे माण्हुनि जे हैसियत खे ॾिसी करे अंदाज़ो कबो। जंहिं माण्हू वटि माल आहे उन जे हैसियत खे ॾिसी करे बि अंदाज़ो कबो त माल ख़र्च करणु ग़रीबनि मिसकीननि यतीमनि ते फर्ज़ आहे, वाजिब आहे या मुस्तहब आहे। उन जे लाइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, हदीस पाक जे अंदरि बि ईंदो आहे त जंहिं माण्हू वटि ज़रूरत खां ज़ाइद माल आहे उनखे अमीर सॾिबो आहे। हुकुम उनजे मथां आहे त ग़रीबनि जो ख़्यालु रखो।
उन जे लाइ पहिरियों इहो हुकुम आहे त सभ खां पहिरियां पंहिंजे जान जे मथां ख़र्च करे, हूंदे सूंदे पाण खे ग़रीब न ॾेखारे, महसूस न कराए त मां ग़रीब आहियां। अल्लाह ताला जेतिरी दौलत ॾिनी अथसि उन दौलत खे पंहिंजे बुत ते ज़ाहिर करे, फज़ूलियात सां न, फज़ूलियात सां न, जो ईअं लुटाए विञाए, ज़रूरत जेतिरो पाण ते ख़र्च करे, जीअं इन मां महसूस थिए, मालूम थिए त अमीर माण्हू आहे, हिन जे लटे पोश मां, खाधे पीते मां, हुन जे अदब अख़लाक मां मालूम थिए त अमीर आहे। इहो हुकुम आहे। ऐं पोइ इन जे मथां वाजिब आहे त पंहिंजे उन्हनि रिश्तेदारनि ग़रीबनि जे मथां ख़र्च करे जंहिंजो नान नफ़को हिन जे मथां वाजिब आहे। मसलन घरवारी, औलाद, अबो अम्मा, नंढड़ा भाइर, नंढियूं भेनर, इहे जेके अबे अम्मा सां गॾु असां सां गॾु घर में रहनि था, इन्हनि जे मथां ख़र्च करणु वाजिब आहे। हूंदे सूंदे जेकॾहिं पंहिंजे अबे अम्मा, पंहिंजे घरवारीअ, पंहिंजे बचड़नि ते, पंहिंजे न्याणियुनि पुटनि, पंहिंजे नंढड़ियुनि भेनरुनि जेके अबे अम्मा जे ज़िमे आहिनि ऐं अबो अम्मा पोड़ा थी चुका आहिनि, रहनि हिन सां गॾु था, जिन जे मथां ख़र्च करणो अबे अम्मा जे मथां लाज़िम आहे, पर अबो अम्मा पोड़ा आहिनि, हिनखे अल्लाह ताला दौलत ॾिनी आहे, हाणे अबे अम्मा जे करे उन्हनि अबे अम्मा जे औलाद में नंढड़ा जेके मासूम हूंदा उन्हनि जो बि ख़र्चु वाजिब अथसि। इन जे मथां ख़र्च करणु वाजिब आहे। न कंदो क़यामत जे ॾींहुं पुछणो थींदुसि, सख़्तीअ सां पुछणो थींदुसि, तोखे दौलत इन जे करे ॾिनीसीं त तूं पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करे, पोइ तुंहिंजा जेके रत जा रिश्ता आहिनि, जेके तोखे सभ खां वधीक अज़ीज़ आहिनि, त उनखे विसारे छॾियो। इन जे मथां ख़र्च करणु फ़र्ज़ आहे। इहो फ़र्ज़ वाजिब जे ज़िमने में आहे। न कंदो त हिसाब थींदुसि। ॿिए नंबर ते जंहिं माण्हूअ जे मथां ज़कात फ़र्ज़ थिए थी, ज़कात फ़र्ज़ हुजण जो शर्त हूंदो आहे, ज़रूरत खां ज़ाइद 5 रुपया जेके बचनि था, माल बचे थो, उनखे साल फिरी अचे उन ई हालत में हुजनि, कंहिं बि कम न आया आहिनि, पिया आहिनि, कर्ज़ बर्ज़ ॾेतुनि सभिनी खां वांदा आहिनि, कंहिं बि कम न आया आहिनि, पिया आहिनि, उनखे साल फिरी बि आयो आहे, ऐं जेका रक़म पई आहे उहा वरी 52.5 तोला चांदीअ जी जेका रक़म थी थिए तक़रीबन 80 जे वेझो आहे, 80,000 जे एतिरी रक़म आहे, साल पूरो थी वियो अथसि, हर क़िस्म जे ज़रूरत खां वांदी आहे, इन जे मथां हाणे ज़कात कढणु फ़र्ज़ आहे, वाजिब आहे। इहो इन माल बकाया बचत वारे माल जी 40 पती हिसाब करे उहा ग़रीब मिस्किननि खे ॾींदो। न कढंदो क़यामत जे ॾींहुं हिसाब थींदुसि सख़्तीअ सां। इन सां गॾोगॾु मुस्लमान माण्हूअ जे मथां सदक़तुल फित्र, रोज़ेदार माण्हूअ जे मथां फितरो जेको थींदो आहे उहो बि वाजिब आहे। इहो हूंदो आहे रमज़ान जे रोज़नि में कमीअ कोताहीअ खे अल्लाह तबारक व तआला जेके रोज़े जे दौरान माने खां कमियूं कसायूं थी थियूं पवनि उनखे पूरा कंदो आहे। इहो बि वाजिब आहे। सफ़ा मिस्कीन मोहताज आहे पोइ त बसि, पर एतिरो माल अथसि जो सदक़तुल फित्र अदा करे सघे थो। ज़रूरत खां ज़ाइद ज़कात जेतिरो माल खणी कोन्हसि, पर एतिरो अथसि जो आसानीअ सां सदक़तुल फित्र अदा करे सघे थो, त इन माण्हूअ जे मथां बि इहो सदको करणु, फितरो अदा करणु वाजिब आहे। न कंदो त हिसाब थींदुसि। इन खां पोइ ॿिए नंबर में जॾहिं काफ़िर मुस्लमाननि जे मथां ज़ुल्म था कनि ऐं उन्हनि मुस्लमाननि खे पंहिंजो घर बार लॻण ते छॾण ते मजबूर था कनि, ऐं ही मुस्लमान पंहिंजे घर बार धंधे कारोबार खे सचपच काफ़रनि जे ज़ुल्म जे करे छॾण ते मजबूरन छॾियो था वञनि, ऐं हिननि खे सख़्त मदद जी ज़रूरत आहे। उन वक़्तु जेके आस पास जा मुस्लमान हूंदा उन्हनि समूरनि मुस्लमाननि जे मथां फ़र्ज़ आहे, वाजिब आहे त पंहिंजे इन्हनि मज़लूम मुस्लमाननि जी मदद कनि, इस्लाम बचाइण जे लाइ, दीन बचाइण जे लाइ। सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे उम्मत जे उन्हनि माण्हुनि खे जेके इस्लाम ते रहण वारा आहिनि, कस मुस्लमान हुजण जे करे लॻे थी इन्हनि जे तहफ़ुज़, इन्हनि जे हुकूक खे अदा करण जे लाइ, इन्हनि जे बचाव जे लाइ इन्हनि जे मथां ख़र्च करे इहो वाजिब आहे। न कंदो क़यामत जे ॾींहुं हिसाब थींदुसि। 3 नंबर में जेको लाचार माण्हू हुजे, मजबूर एतिरो मजबूर आहे, लाचार आहे
जो वीचारो गंद खाइण ते मजबूर आहे, ढूंढ मुर्दार जानवर खाइण ते मजबूर आहे, पराई चोरी करे खाइण ते मजबूर आहे, माज़ूर आहे या मंडड़ो टुंडड़ो आहे, कमाइण जहिड़ो बि कोन्हे, लाचार आहे, खाइण लाइ बि कुझु कोन अथसि। ऐं हिन पाड़ेसरी माण्हू वटि आहे, खाधे खां बचत आहे, त बि कोन थो हुनखे ॾे, ख़र्च नथो करे। इन्हनि टिनि सूरतुनि में, चइनी सूरतुनि में मुस्लमान जे मथां ख़र्च करणु वाजिबु आहे, न कंदो क़यामत जॾहिं हिसाब थींदुसि, पर सख़्तीअ सां। इन खां अलावा कुझु सूरतूं हूंदियूं आहिनि, माण्हू वटि माल आहे, बचत में आहे, पर ज़कात जेतिरे निसाब खे कोन थो पहुचे, के थोरा 5, 10, 15 हज़ार हर महीने बचत में अथसि, वरी ख़र्च था अथसि, वरी ॿिए महीने बचनि था, माना थुले लेखे के 15, 20 हज़ार 50 ताईं इहे घर में अथसि अंज मंज जी ज़रूरत खे पूरे करण जे लाइ, उन माण्हूअ जे मथां ज़कात वाजिबु कोन्हे। ज़कात खां अलावा सदको वाजिबु थींदुसि, छो त उहो इन मां आसानी सां अदा कबो, त बि हिनखे खोटी कान पवंदी। ऐं इन खां अलावा मुस्लमाननि ते जेकॾहिं मजबूरी अची थी वञे त पंहिंजे हैसियत जे आधार ते इन मां कुझु ख़र्च करे जेतिरो आसानी सां ॾेई सघे, हिनखे तकलीफ़ न पहुचे। ऐं पाड़ेसरी जेको लाचार आहे उन ते बि ख़र्च करे जेतिरो हिनखे सहप गुंजाइश महसूस थिए, बाक़ी ज़कात फ़र्ज़ कोन्हे हिन जे मथां। इन खां अलावा कुझु ख़र्च थींदो आहे, को दीनदार माण्हू आयो, को पाड़ेसरी हो, पर मसलन कंहिंखे न्याणीअ जे ॾाज में कुझु 5 रुपया ॾेई छॾियईं, कोई घर ठाराए पियो, ग़रीबाणे हालत आहे, पर हुन वीचारे खे एतिरी सघ न हुई, बीही वियो, कुझु 5 रुपया टेक में ॾिनईसि। या कोई घर जो राशन वठंदड़ माण्हू हो, या कोई यतीम ॿार या बेवह औरत हुई, उन्हनि जे ख़र्च खे, कफ़ालत खे संभालण जे लाइ कुझु हुनखे पियो थो ॾे। इहे अख़राजात फ़र्ज़ वाजिबु न आहिनि, इहा मुस्लमाननि सां हमदर्दी तावनु अलल बिर जे बुनियाद ते आहे, ऐं मुस्लमाननि सां तावन अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो हुकुम ऐं मुस्लमाननि जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे, उनखे पसंदि आहे। त इहे ॿिया अख़राजात जेके आहिनि उहे मुस्तहब आहिनि। हाणे अल्लाह तबारक व तआला फरमायो, वला यहसबन अलज़ीना यबखलून बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही, जिन जे मथां ख़र्च करणु वाजिबु आहे, जिन सूरतुनि में पंहिंजे मथां, पंहिंजे रिश्तेदारनि जे मथां ज़कात वारो माल, सदके जो सदक़तुल फितर, ऐं मुस्लमाननि जे मथां जॾहिं काफ़िरनि जो ग़लबो हुजे उन वक़्तु लाचार पाड़ेसरी को मुस्लमान को कोई बि हुजे, लाचार मां मुराद आहे भले गैर मुस्लिम हुजे उनखे बि ॾेई सघे थो, सिर्फ़ु सदको या ज़कात उनखे न ॾिबो, बाक़ी गैर मुस्लिम हुजे ऐं लाचार हुजे वीचारो, मुस्लमाननि सां दुश्मनी कोन कंदो आहे, इस्लाम जो मुखालिफ़ कोन्हे, पर मजबूर आहे, भले गैर मुस्लिम आहे, पोइ सदको ऐं ज़कात वारी रक़म उनखे न ॾिबी, बाक़ी ॿिया ख़ैर ख़ैरात उनखे तावन में ॾेई सघजनि था बतौर हमदर्दी इंसानी जे। हाणे इहे बि जेकॾहिं नथो करे ऐं चवे थो त मां छो ॾियां, कमायूं असां, ख़र्च वरी हिननि ते कयूं, हे पाण हटा कठा महिनत कोन था कनि, वरी असां हिननि ते ख़र्च कयूं। अल्लाह तबारक व तआला फरमायो, वला यहसबन अलज़ीना यबखलून बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही, इहे माण्हू जेके बख़ील था अचनि, इहो गुमान न कनि त अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां जेका दौलत हिननि खे ॾिनी आहे ऐं हे उन ते बुख़ुल था कनि त इहो बुख़ुल हिननि जे लाइ भलो आहे, बख़ील था अचनि त हिननि जो बख़ील हुजणु को भलो अमल आहे, बल व शर्रुल अम, इहो बख़ील हुजणु हिन जे लाइ बुरो आहे। सयुतव्वक़ून मा बख़िलू बिही यौमल क़ियामह, जेके न दुनिया में हूंदे सूंदे बख़ील था अचनि, कंहिंजी बि ज़रूरत में कमु कारे, मुस्लमाननि खे कमु कारे, मदद में, तावन जो हथ नथा ॾियनि, जेके न इहे बख़ील था थी पवनि, क़यामत जॾहिं अल्लाह साईं फरमाए थो त उन्हनि खे इहो माल तोप बणाए, हार बणाए, कंडलो बणाए करे उनजे गिचीअ में पाराईंदुसि। वलिल्लाहि मीरासुस समावाति वल अर्ज़, छा तव्हांखे ख़बर न आहे छा, ज़मीन आसमान जी सॼी जो सॼी मीरास हक़ीक़ी मिल्कियत अल्लाह साईं फरमाए थो मुंहिंजी आहे, ख़बर कोन अथव, वल्लाहु बिमा तामलून ख़बीर, मूंखे सॼी ख़बर आहे तव्हां छा छा कयो था, कीअं कीअं माल कमायो था, कहिड़ी तरह सां, को हलाल, को जाइज़, को चालाकीअ सां, को हिम्मत सां, को अकुल सां, को धोखे सां, को कहिड़ी तरह सां कीअं बि आणियो था, मूंखे सॼी ख़बर आहे जेको तव्हां कुझु कयो था। पोइ छा इहे सभु सहूलियतूं तव्हांखे मां कोन ॾिनियूं आहिनि, अकुल, जिस्म, जान, हथ पेर, तालीम, हुनुर, पेशो, ज़राअत, रुतबो, मनसब, उहिदा, इहे सभु मुंहिंजे तरफ़ खां मिलियल कोन अथव,
जायज़ मखां खणी आया आहियो छा? मूंखे सॼी ख़बर आहे जेको तव्हां कुझु कयो था ऐं दुनिया जे ज़रे ज़रे जी मिल्कियत बि मुंहिंजी आहे, पोइ मां ॾिनी आहे तव्हांखे त हुकुम बि मुंहिंजो आहे, न मञींदो त सज़ा थींदी। हाणे हिन आयतुनि जे ख़ुलासे खे बयानु करण जे लाइ रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े फरमायो त जेको माण्हू न ज़कात न ॾींदो आहे, क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला उन माण्हूअ जे उन माल खे जेको ज़कात नथो कढे, उन माल खे हिकु सख़्त ॾंगीदड़ कारीगर नांग जी शक्ल ॾींदो। पोइ इनखे नांग खे वेड़े सेड़े उनजे ॻिचीअ में उनखे पाराईंदो तोप करे। पोइ इहो नांग उनजे हिन वाछनि खे वठंदो, छिकींदुसि, वाछ खे वठी चक विझी हीअं छिकींदुसि। पोइ हे उनखे तकलीफ़ खे जॾहिं महसूसु कंदो, उन वक़्तु इहो नांग चवंदुसि त मां तुंहिंजो उहो माल आहियां जेको अल्लाह ताला तोखे चयो त ग़रीबनि ते ख़र्च कर ज़कात जी सूरत में, बचत माल आहियां उहो जेको तो ख़र्च न कयो हो, तोखे ईअं ॾंगींदो रहंदुसि। उन वक़्तु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ तिलावत फरमाई, वला यहसबन्न अल्लज़ीना यबख़लून बिमा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़लिही, अल्लाह जे फज़ल सां जंहिंखे माल मिलियो आहे उहो ख़र्च करण में जेकॾहिं बख़ील थी पवंदो त ईअं न सम्झे त इहो मुंहिंजो बख़ील हुजण को भलो कमु आहे, बल व शर्रुल लहु, बुरो अथसि। ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेको माण्हू पंहिंजे ज़ी रहमिन मुहर्रमिन रत जे रिश्तेदारनि खे, माल हिन वटि बचत आहे, इहे रत जा रिश्तेदार, को भाउ आहे, का भेण आहे, अबे अमा जे मिल्कियत मां विरासत थी चुकी आहे, जुदा थी चुका आहिनि, पोइ कुदरत जे तरफ़ खां को भाउ अमीर अमीर तरीन थी वेंदो आहे, को ग़रीब खां ग़रीब तरीन थी पवंदो आहे। का भेण अहिड़े घर में वेंदी आहे जेका शाहूकार बणिजी वेंदी आहे, का अहिड़े घर में वेंदी आहे जेके इंतिहाई गुरबत जे लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। हाणे हिन वटि माल मिल्कियत बचत में आहे पर कंहिंखे ॾे कोन थो, रिश्तनि में अहिड़ियूं दरारूं पइजी वयूं आहिनि। हाणे इन खां रिश्तेदार माइट मिट पंहिंजा उहे वेझा रत जा अज़ीज़ इन खां घुरनि था त तो वटि माल बचत में बि आहे, इहो बचत असांखे ॾे त असां पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कयूं, तव्हां हुन में असांखे ॾे घुरनि था पर ही नथो ॾे। अल्लाह जे रसूल फरमायो, रिश्तेदार बचल माल जंहिं माण्हूअ खां बचत माल घुरनि था ऐं नथो ॾे, त पोइ क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला इन इहे बचत माल खे बि तोड़े ज़कात जेतिरो न अथसि। पहिरीं रिवायत में हुयो त जेको ज़कात नथो कढे उन माल खे नांग बणाए ॻिचीअ में पाराईंदुसि। हिन रिवायत में त रिश्तेदार बचत माल घुरनि था पर नथो ॾे, पोइ उहो माल ज़कात जेतिरो भले न हुजे, बचत आहे, नथो ॾे। क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला इन माल खे बि उन जे ॻिचीअ में नांग बनाए करे, नांग खे हार बनाए ॻिचीअ में पाराईंदुसि। टे रिवायत जे अंदरि ईंदो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं माण्हूअ पंहिंजे पोयां माल जमा करे 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 वॾो खज़ानो जमा करे छॾियो, पाण मरी वियो, उन माल जी तफ़रीक़ फ़र्क़ हिन वटि न हो, किथां आंदई कीअं कई, बसि गॾु करिणो आहे, पंहिंजो पराओ जिथां किथां गॾु करिणो आहे। हाणे हदीस पाक जे अंदरि जेके लफ़्ज़ आहिनि उहे मजमूई जामिअ लफ़्ज़ आहिनि, जंहिं बि पोयां माल छॾियो ऐं मरी वियो, इन माल खे हिन शरीयत जे हुकुम मुताबिक़ ख़र्च न कयो, ईअं काफ़ी तादाद में खज़ानो छॾे वियो, मरी वियो। क़यामत जे ॾींहुं इन खज़ाने खे अल्लाह ताला हिकु नांग बणाईंदो, जेको नांग हिन जे कढ लॻंदो पोयां, पोइ हे कंधो वराए ॾिसंदो, वरी वटि भॼंदो, नांग हुन जे कढ हे भॼंदो, नांग पोयां कढ ईंदुसि, रड़ करे पुछंदुसि कहिड़े क़िस्म जी भला मूंखे कढ लॻी, हा तूं आहीं छा, छो कढ पियो? पोइ नांग चवंदुसि त मां तुंहिंजो इहो माल आहियां जेको खज़ाने जे सूरत में तो जमा करे रखियो। पोइ इहो नांग उनखे जंप हणी करे चंबड़ंदो, पहिरियां उनजे हथनि खे खाईंदो, चकींदो, टुकड़ा कंदो, पोइ उनजे जिस्म खे टुकड़ा टुकड़ा कंदो, सॼो जिस्म ईअं टुकर टुकर करे चके टुकर करे उछलाईंदुसि। वरी अल्लाह ताला जे हुकुम सां उहो जिस्म ॻंढिजी साॻियो असुल शक्ल में ईंदो, वरी उहो नांग पियो ईअं चकींदुसि, कटींदुसि, टुकड़ा कंदुसि, वरी उहो भोरा भोरा थी वेंदो, वरी अल्लाह ताला जे हुकुम सां असुल शक्ल में ईंदो, इंसान बणिबो, वरी इहो नांग पियो हुनखे खाईंदो, चकींदो, कटींदो, टुकड़ा टुकड़ा कंदो, क़यामत ताईं हुनखे इहो पियो अज़ाब पियो थींदो, जहन्नम में वियो त अहिड़े क़िस्म जो अज़ाब पियो मिलंदुसि। इहे सभु वईदूं, इहे सभु दड़का ऐं अज़ाब जूं ॻाल्हियूं उन माण्हूअ जे लाइ आहिनि जंहिं वटि पंहिंजे ज़रूरत खां ज़ाइद माल आहे
ऐं उन खां पंहिंजा रिश्तेदार घुरनि था या उन जे मथां ज़कात फ़र्ज़ अदा नथो करे या पंहिंजे माल खे गाॾड़ साॾड़ करे हुतां हुतां करे ईअं पराओ पंहिंजो हलाल हराम बिना फ़र्क़ जे गॾु करे रखियो अथई, इहो माल वबाल आहे वबाल आहे वबाल आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अहिड़े माल खां बचाए जेको असांजे लाइ अज़ाब बणिजे। अल्लाह ताला हलाल मां ॾे, पोइ उन हलाल मां असांजूं ज़रूरतूं बि पूरियूं फरमाए, पोइ उन ई असांजे माल में जेकॾहिं मिसकीननि जी ज़रूरत हुजे असांजे माल खे अल्लाह तबारक व तआला उन्हनि में सर्फ़ फरमाए त बि रब जे रज़ा ते राज़ी रहूं। अल्लाह पाक तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बणाए।